अच्छा साईं, हाणे बाक़ी जेको हिन जो हिसो रहे थो हुन ते ॻाल्हायूं था त मूं इहो अर्ज़ु रखियो त फुका हिन खे तलाक खे 3 हिसनि में विरायो आहे। पहिरियों हिसो आहे तलाक अहसन, ऐं जेको जंहिं ते हिन महिल तफ़सील सां गुफ़्तगू कईसीं, जेको बिल्कुलु ऐन क़ुर ऐं सुनत जे मुताबिक़ आहे। ऐं उनखे तलाक अहसन हुजण सां गॾु अगरि अच्छा हिन जी वरी जीअं मूं ॿुधायो 3 स्टेजिस आहिनि, उहे इन 3 स्टेजिस उन में अची थी वञनि। मिसाल जंहिं तरीक़े सां अहसन जी अञा ॻाल्हि कयां थो, त अहसन जे अंदरि जंहिं वक़्तु तलाक ॾिनी वई त इद्दत जे दौरान उन में छो जो रुजू जो हक़ु हुयो, तंहिंजे करे उनखे तलाक रजी चयो वञे थो, यानी उहा तलाक जंहिंजे अंदरि रुजू जो हक़ु मौजूदु आहे। अच्छा, जीअं ई इद्दत ख़तमु थी वई त तलाक उहा इफेक्टिव थी वञे, तलाक उहा मुकमल थी वञे, तलाक उहा वाक़ई थी वञे, इस्टेब्लिश थी वञे। त उन तलाक खे जेका इस्टेब्लिश थी वेंदी आहे, जेका वाक़ई थी वेंदी आहे, उनखे चइबो आहे तलाक बाइन। यानी हाणे बाइन जो मतिलबु आहे त हाणे उन में रुजू नथो करे सघिजे। पहिरीं ई तलाक रजई ऐं हाणे उहा तलाक जॾहिं इद्दत पूरी थी वई त उहा तलाक बाइन थी वई। अच्छा, ऐं 3 स्टेज हुई तलाक मुग़ल्लिज़ा। मुग़ल्लिज़ा मतिलबु यानी उहा 3 दफ़ा तलाक, यानी 3 मुख़्तलिफ़ वक़्तनि जी तलाक। जंहिं तरीक़े सां मूं ॿुधायो, हिकु तलाक थी वई, उन खां पोइ ज़िंदगी में वरी ॿीहर तलाक आई, उन खां पोइ अगरि 3 बि तलाक आई त पोइ उहा तलाक खे तलाक मुग़ल्लिज़ा चइबो। मुग़ल्लिज़ा मतिलबु हाणे परमनेंटली उहा इर्रिवोकेबल थी वई, मुस्तक़िल तौर ते हाणे उन में जेको रुजू जो हक़ु उहो बिल्कुलु ख़तमु थी वियो, हाणे को रुजू नथो थी सघे। यानी शुरू खां ई जीअं ई 3 तलाक ॾिबी त उहो रुजू जो हक़ु ख़तमु थी वियो। लिहाज़ा इहा तलाक अहसन हुई। इन तलाक अहसन जे अंदरि इहे साॻियूं स्टेजिस, हीअ स्टेजिस आहिनि जेके बाक़ी तलाकुनि में बि अची सघनि थियूं। यानी तलाक जॾहिं मुकमल थी वेंदी आहे, जेसिताईं मुकमल नाहे हूंदी तेसिताईं उहा रज़ई हूंदी आहे, जॾहिं मुकमल थी वेंदी आहे त उहा बाइन थींदी, बाइन हूंदी आहे। ऐं जॾहिं सभु रस्ता रुजू जा ख़तमु थी वेंदा आहिनि त उनखे पोइ मुग़ल्लिज़ा चइबो। हाणे अचूं था उनजे बाक़ी 2 हिसा। हाणे इहे 2 हिसा जेके आहिनि तलाक हसन ऐं तलाक बिदअ, इहे 2 हिसनि जो ज़िक्र क़ुर जे अंदरि कोन्हे को। क़ुर जे अंदरि सिर्फ़ु हिकु ई तरीक़ो ॿुधायो, जंहिंखे तलाक अहसन चइजे। तलाक हसन जो जे लाइ हिकु अधु रिवायत मिले थी, लिहाज़ा उहो बि हिकिड़ो यानी सही तरीक़ो त पूरी तरह सां न आहे, लेकिन उनखे उन रिवायत जी बुनियाद ते ऐं फ़ुक़हा यानी इहो सम्झो त यानी वरी बि इहो कुझु न कुझु बहितर आहे त अगरि को माण्हू भला इन तरीक़े सां ई ॾिए तॾहिं बि ठीकु आहे। उहो आहे, इन करे उनखे तलाक हसन जो नालो ॾिनो वियो। हाणे इहे अहसन हसन बिदअ इहे लफ़्ज़ क़ुर ऐं सुन्नत जे अंदरि न आहिनि इस्तेमालु थिया, इहे फ़ुक़हा जा इस्तेमालु कयल इस्तिलाह आहिनि। क़ुर जे अंदरि सुन्नत जे अंदरि सिर्फ़ु तलाक जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, उहो आहे जेको तलाक अहसन। इहा ॻाल्हि खे मां बार बार इन करे रिपीट थो कयां ताकी इहा ॻाल्हि ज़हनशीन थी वञे त तलाक जो हमेशह तरीक़ो इहो ई आहे, सही तरीक़ो इहो ई आहे। अच्छा, हाणे बाक़ी हीउ जेको ॿियो आहे, हिन में हाणे तलाक हसन जो मतिलबु थींदो त यानी अगरि को माण्हू पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिए त तरीक़ो उहो ई हूंदो त यानी जॾहिं पाकाई जी हालत में हुजे, तुहर जी हालत में हुजे, हैज़ खां पाक थिए ऐं उन तुहर जी हालत में जमा न करे, हम बिस्तरी न करे, उनखे अवॉइड करे ऐं पोइ तलाक ॾिए, हिकु ई तलाक ॾिए। अच्छा, लेकिन फ़र्क़ु इहो आहे त अहसन में इहो हूंदो आहे त यानी उहे 3 महीना जी इद्दत हूंदी आहे, उन 3 महीननि जे अंदरि हू रुजू करे सघे थो। हिन में इहा आहे त इहा जॾहिं हिकु तलाक ॾिनई त उन खां पोइ जॾहिं हिकु हैज़ ख़तमु थियो, जंहिंजो ड्यूरेशन मुदत
घणो करे थोरो घटि वधि थी 1 महीने जे बराबरि ई हूंदी। उन हिकु हेज़ ख़तमु थियण खां पोइ ॿिए हेज़ ते वरी ॿीहर तलाक ॾींदो ऐं वरी अहिड़े तरीक़े सां टे हेज़ ते वरी 30 तलाक ॾींदो। अहिड़े तरीक़े सां 3 महीननि जे अंदरि इहे 3 तलाकूं पूरी थी वेंदियूं। तलाक केसनि में 3 महीननि जे अंदरि 3 तलाक कोन थियूं थियनि, बल्कि 3 महीननि जे अंदरि हिकु ई तलाक थिए थी। हिन में इहो आहे त 3 महीननि जे अंदरि 3 तलाकूं थी वेंदियूं। शुरू वारी ॿिनि जे अंदरि रुजू करे सघिजे थो, 3 में नथो करे सघिजे। बहरहाल इहो आहे त वरी बि 2 महीना खां 3 महीननि जो वक़्तु कंहिंखे मिली थो वञे। लेकिन इहो तरीक़ो ज़ाहिर आहे क़ुर जे अंदरि इहो तरीक़ो न आहे बयानु थियल। हिकु रिवायत जे अंदरि हिन जो को ज़िक्र मिले ज़रूरु थो, लेकिन बहरहाल इनखे इहो हिकिड़ो इख़्तिलाफ़ी मसइलो आहे। मां तव्हांखे इन करे ॿुधायां थो त इहो बि तव्हांजी ॼाण में हुजे त इन तरीक़े सां बि तलाक ॾिनी वेंदी आहे। ऐं उन खां पोइ आहे टियों तरीक़ो तलाक जो, जंहिंखे तलाक बिदअत चयो वेंदो आहे। अच्छा, तलाक बिदअत जेका आहे, हाणे लफ़्ज़ी इन जो आहे तलाक बिदअत, माना हिकिड़ी बिदअत चइबो आहे कंहिं नई ईजाद कयल ॻाल्हि खे, यानी जंहिंजो असुलु क़ुर ऐं सुन्नत में मौजूदु न हुजे, पंहिंजे तरफ़ां का शइ ठाही वेंदी। इहा आहे तलाक बिदअत। तलाक बिदअत माना ग़लति तरीक़े सां तलाक बिदअत, ग़लति तरीक़े सां जेका तलाक ॾिनी वञे। हा, ग़लति तरीक़े सां तलाक कीअं ॾिनी वञे? या त हालते हेज़ में तलाक ॾिनी वञे, या हेज़ खां पोइ हमबिस्तरी थियण खां पोइ तलाक ॾिनी वञे। इहे तरीक़ेकार ग़लति आहे, त इनखे बि तलाक बिदअत चइबो आहे, ग़लति तरीक़े सां। ऐं उन खां पोइ जेको हुनजी ॿी शकल आहे, उहा आहे हिक ई वक़्त में हिक ई मजलिस जे अंदरि 3 तलाक ॾियणु। यानी को माण्हू अगरि पंहिंजी ज़ाल खे चए त मां तोखे तलाक थो ॾियां, तलाक थो ॾियां, तलाक थो ॾियां, इहा आहे 3 तलाक। अच्छा, हाणे इहो तरीक़ो कहिड़ो आहे? इहो आहे तलाक बिदअत, तलाक ॾियण जो ग़लति तरीक़ो। अच्छा, इहो उहो तरीक़ो आहे जंहिंखे शरीयत में इंतिहाई नापसंदि कयो। यानी इन में हिकिड़ी हदीस जे अंदरि मिले थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो ॿुधायो वियो त माण्हू पंहिंजी ज़ाल खे हिक ई वक़्त में 3 तलाकूं ॾियनि, जंहिं ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्तु नाराज़गी जो इज़हार कयो ऐं सख़्तु गज़बनाक हालत में पाण इहो चयो त मां तव्हांजे अंदरि मौजूदु आहे ऐं उनजे बावजूदु तव्हां अलाह जे किताब सां इन क़िस्म जी मज़ाक़ करणु शुरू करे छॾी आहे। यानी अलाह जे किताब में हिकिड़ो तरीक़ो मौजूदु आहे, मां बि मौजूदु आहे, उनजे बावजूदु तव्हां इन क़िस्म जी ॻाल्हि कई आहे, जंहिं ते यानी कि चवण जो मक़सदु त हुज़ूर जिन सख़्तु नापसंदि कयो इनखे ऐं सख़्तु नाराज़गी जो इज़हार कयो। अच्छा, उनखां पोइ कंहिं बि मकतब फ़िक्र इनखे को सुठो अमल न आहे चयो। तमामु मकतब फ़िक्र जे अंदरि इनखे सख़्तु नापसंदि कयो वियो आहे। ऐं इहो बि आहे त अगरि रियासत इन जे मथां का सज़ा मुक़ररु करे त उहा सज़ा बि मुक़ररु करे सघे थी। लेकिन हाणे इहा बदक़िस्मती जी ॻाल्हि इहा आहे त असांजे समाज में ख़ासि तौर ते बर सग़ीर जे अंदरि जंहिं तलाक खे मक़बूलियत मिली, उहा इन 3 तरीक़े, यानी जेको तरीक़ो सभ खां ग़लति, सभ खां सख़्तु नापसंदीदा, ऐं माण्हुनि वरी उनखे एडॉप्ट करे छॾियो। यानी हर माण्हू इतफ़ाक़ सां एजुकेशन ऐं अवेयरनेस न हुजण जे करे हर माण्हू ईअं सम्झणु थो लॻो आहे त यानी तलाक थींदी शायदि उन वक़्तु जॾहिं माण्हू 3 दफ़ा तलाक ॾींदो, यानी कि इन खां पहिरीं तलाक थींदी न। ऐं इन में जे अंदरि जेको आहे जिन शयुनि जो हथु आहे उन में जेकी असांजी फिल्मूं आहिनि बर सग़ीर में ठहियूं, हिंदुस्तान जे अंदरि बि आहिनि, पाकिस्तान में बि आहिनि, ऐं असांजा ड्रामा जेके अञा ताईं रोज़ाना इन क़िस्म जा ड्रामा हलनि था पिया, ऐं असांजो जेको अदब आहे उनजे अंदरि बि इहा शइ मौजूदु आहे। त
टे तलाकूं जेसि ताईं टे तलाकूं नथी ॾिनियूं वञनि तेसि ताईं माण्हू जी तसली बि कान थी थिए त का मूं तलाक ॾिनी आहे। बल्कि तव्हां असां ॾिठो हूंदो ड्रामनि जे अंदरि जॾहिं माण्हू हिकिड़ी तलाक ॾींदो आहे, ॿी तलाक ॾींदो आहे त हुनखे रोकण जी कोशिशि कई या त मतां टी ॾिनी अथई। इन जी माना त जेसि ताईं उहा टी ॾींदो त पोइ तलाक थींदी, न त तलाक कान थींदी। हालांकि इहा ॻाल्हि बिल्कुलु बि ठीकु न आहे। तलाक हिकु ई दफ़े तलाक ॾियण सां ई तलाक थी वञे। त सवाल इहो आहे त जॾहिं हिकु दफ़े सां तलाक थी वञे त पोइ आख़िर टे दफ़ा तलाक ॾियण जो आख़िर मक़सदु ई छा बचे थो? पोइ को मक़सदु ई को जवाज़ ई कोन थो बचे इन जो। ऐं ॿी ॻाल्हि त जेका अलाह ताला जी जेका मंशा आहे उहा आहे तलाक खे कंहिं तरीक़े सां टारे छॾिजे। यानी इंसानु अगरि तलाक ॾेई बि वेठो आहे तॾहिं बि उहो पंहिंजे उनखे वक़्तु ॾिनो वञे त पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे, ऐं अगरि का इन्हनि जे अंदरि गुंजाइश मौजूदु आहे त उहो पंहिंजे इन फ़ैसिले खे वापसि वठे। त हाणे उहा जेका अलाह जी स्कीम हुई, जेका उनजी मंशा आई, यानी उहो ख़ुदा जंहिं काइनात खे ठाहियो आहे, जंहिं इहो क़ानून तलाक जो क़ानून बि जंहिं तरफ़ां असांखे ॾिनो वियो आहे, जंहिं पंहिंजे क़ुर जे अंदरि इनखे बिल्कुलु वाज़े तौर ते ॿुधाए छॾियो आहे, हाणे उन जी इन तरीक़े सां सरी मुखालफ़त कयो जो कहिड़ो जवाबु आहे। यानी असांजे समाज में इहो आख़िरी तरीक़ो ई मक़बूल थियो, इन ई तरीक़े सां तलाक ॾिनी थियूं वञनि। 99% तलाकूं इन तरह सां ॾिनी थियूं वञनि। जंहिंखां पोइ ज़ाहिर इहा हिकदमि हिकु वक़्तु ई गुस्से जी हालत में ॾियण जे करे पोइ उन खां पोइ साॻा माण्हू भटकंदा वठनि था मुख़्तलिफ़ मौलवियुनि ॾे, मदरसनि ॾे, पोइ मुफ़्तियुनि ॾे, उन्हनि खां फ़तवाऊं वठंदा। ऐं पोइ जेको उनजो जेको नायाबु नुस्ख़ो फ़तवा तौरु मिलंदो आहे उहो जंहिंखे असां हिलालो चवंदा आहियूं। मूं मथे अर्ज़ु कयो त क़ुर में जेको सही तरीक़े सां टे तलाकूं ॾिनी वियूं आहिनि, उन खां पोइ इहा ॻाल्हि कई वई आहे त हाणे उन खां पोइ वरी उहा ज़ाल पंहिंजे अॻे मुड़ुस लाइ सिर्फ़ु उन ई सूरत में हिलाल थी सघे थी जो उहो कंहिं ॿिए माण्हू सां निकाह करे, पोइ उहो माण्हू या त उनजी वफ़ात थी वञे या उहो उनखे पंहिंजी आज़ादु मर्ज़ी सां तलाक ॾेई छॾे। यानी हिते त इहा आहे त उहा तलाक एग्रीमेंट जे तहत ॾिनी वेंदी आहे न, यानी निकाह ई इन इरादे सां कयो वेंदो आहे त सुभाणे तलाक ॾिनी आहे। हालांकि इहो त निकाह जो मक़सदु बि फोत थी थो वञे हिन सां, छो जो निकाह जो मक़सदु ई ज़िंदगी भर निभाइणु आहे। तलाक हिकिड़ो ऑप्शन आहे कंहिं मजबूरी जे अंदरि। सो बहरहाल बदक़िस्मती सां असां वटि उहो तरीक़ो वधीक राइज थी वियो, ऐं इनखे इन खां वधीक बदक़िस्मती इहा आहे त इनखे डिस्करेज करण जे बजाए बल्कि इनकरेज ई कयो वियो आहे। यानी जेतिरा माण्हू जेतिरा असांजा मुफ़्तियाने कराम इहे तजवीज़ूं हिलाले जूं ॾियनि था, उहे अगरि थोरी देरि लाइ इनखे मञी बि वठूं त ठीकु आहे, भला इहा तलाक थी वई, तॾहिं बि उहे इन जी अवेयरनेस में पंहिंजो किरदारु छो कोन था अदा कनि त माण्हुनि खे ॿुधाइनि त इहो तरीक़ो सही न आहे, तलाक ईअं न ॾिबी आहे। अलाह साईं जेको तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे, जेको हिकिड़ो सोचण जी जेका मोहलत ॾिनी आहे, उनखे छो था ज़ाया कयो? त उहा उनखे इन शइ खे समाज जे अंदरि इन कढी रस्म खे डिस्करेज करण जे बजाए, इन जी इस्लाह करण जे बजाए उन जेको ग़लति तरीक़े सां ॾिनी थी वञे, तोड़े जो इहे सभु मञनि बि था त इहो ग़लति आहे, उनजे बावजूद बि इन जे ख़िलाफ़ु को घणो वॾो का मुहिम हलाई वञे, का इनखे माण्हुनि जे अंदरि इहा आगाही ॾिनी वञे त जीअं माण्हू अगरि या त तलाक ॾियनि ई न, अगरि ॾियणी पए थी ज़िंदगी में त उन सही तरीक़े सां ॾियनि जेको अलाह ऐं उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो, इन ॻाल्हि खे हिते असां पूरो था कयूं त इन तरीक़े सां ही तलाक जो पूरो हिकिड़ो आहे मामिलो, यानी शरीयत जे अंदरि, ऐं जंहिं तरीक़े सां क़ुर सुन्नत में बयानु कयल आहे, पोइ फ़ुक़हा उनजी जेका दर्जा बंदी कई आहे। अच्छा, आख़िरी ॿी ॻाल्हि त उनजे क़ानूनी पहलू ते मुख़्तसरनि ॻाल्हाईंदो वञा त क़ानूनी तौर ते बि असां वटि शुरू में जेको क़ानून हुयो उहो आहे, अञा बि आहे, उहो आहे मोहम्मदन लॉ जे नाले सां, जेको ब्रिटिशर्स जे ज़माने में आयो। ऐं इतफ़ाक़ सां असां वटि का एॾी नई घणी क़ानून साज़ी कान थी आहे, ऐं पाक ऐं हिंद जे अंदरि उहे ई पुराणा बरतानवी जेके क़ानून आहिनि उहे ई हलनि था। उनजे अंदरि बसि थोरी घणी का मॉडिफिकेशन कई वई आहे, का अमेंडमेंट कई वई आहे, लेकिन बहरहाल उहे थोरे घणे फ़र्क़ु सां उहे साॻा ई आहिनि। सो उहो मोहम्मदन लॉ उनजे अंदरि इहे तमामु जेके चऊं त फैमिली लॉज़ आहिनि, उहे इन जे अंदरि बयानु थियल आहिनि। उन खां पोइ
यानी 47 खां पोइ जॾहिं तक़सीम हिंद खां पोइ हिंदुस्तान में अलॻि कानून कुझु ठहिया आहिनि, उन खां सवाइ असां वटि पाकिस्तान में अलहदा कानून कुझु ठहिया आहिनि, कुझु नवां कानून आया आहिनि। उनमें हिकिड़ो कानून आहे जंहिंखे चवंदा आहियूं फैमिली लॉ ऑर्डिनेंस 1961, 1961 जे अंदरि उहो फैमिली लॉ ऑर्डिनेंस आयो। उन कानून जी फैमिली लॉ ऑर्डिनेंस जे सेक्शन 7 जे अंदरि वरी इहा ॻाल्हि बयानु थियल आहे त तलाक जो तरीक़ो कहिड़ो हूंदो। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त उन जे अंदरि बि तलाक जो उहो ई तरीक़ो बयानु थियल आहे जेको मूं ॿुधायो, जंहिंखे असां तलाक अहसन चवंदा आहियूं, जेको क़ुर ऐं सुन्नत जे अंदरि आहे। अच्छा, लेकिन इहा बि बदकिस्मती आहे त वरी इतफ़ाक़ सां असांजी जेका लीगल फटर्निटी आहे उते बि इहा हिकिड़ी मेल प्रैक्टिस जंहिंखे चऊं, ग़लति तरीक़ो, यानी जेको टियों आख़िरी जेको सख़्तु नापसंदीदा तरीक़ो उनखे ई वधायो वञे थो। असांजा जेके अरीज़ नवीस आहिनि उन्हनि वटि बि ॼाण घटि हुजण जे करे उहे बि इन क़िस्म जा एफिडेविट ठाहिनि था जंहिंमें 3 तलाकनि जी ॻाल्हि हूंदी आहे। बहरहाल, त उन फैमिली लॉ ऑर्डिनेंस जे अंदरि उनजे सेक्शन 7 में बि तलाक जो तरीक़ेकार ॿुधल आहे। उन में सिर्फ़ु उनजे यानी की उहो पूरी तरह सां शरई तरीक़ेकार जीअं मूं बयानु कयो उनजे बजाए इख़्तिसार सां इहा ॻाल्हि थियल आहे, जंहिंजो मक़सदु उहो ई तलाक अहसन वारो आहे। लेकिन इन जे अंदरि कुझु क़ानूनी तरीक़ेकार बि ॾिनो आहे। उहो क़ानूनी तरीक़ेकार इहो आहे त जॾहिं मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾींदो, हाणे इहो सुवालु मथे शायदि कंहिं दोस्त पुछो आहे, त जॾहिं मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾींदो त तलाक ॾियण खां पोइ उनखे यानी उहा तलाक चाहे ज़बानी थो ॾिए फ़र्ज़ु कयो, लेकिन पोइ उहा तलाक जो हिकिड़ो तलाकनामो चइबो आहे जंहिंखे डिवोर्स डीड चइबी आहे, उहो हिकिड़ो रिटन में जेको ठहंदो, छो जो क़ानूनी तरीक़ेकार आहे। जीअं निकाह में निकाहनामो हिकिड़ो क़ानूनी तरीक़ेकार आहे, यानी अगरि निकाहनामो न बि हुजे तॾहिं बि निकाह त थी वेंदो न, लेकिन क़ानूनी तरीक़ेकार ज़रूरी आहे। उहो उन निकाह जो एविडेंस हूंदो आहे निकाहनामो। अहिड़े तरीक़े सां तलाक जेके माण्हू ज़बानी ॾिनी उनजो उनजो पोइ वरी उनजो जेको तलाकनामो हूंदो आहे, तलाक डीड या डिवोर्स डीड, उहा हिकिड़ी ठहंदी आहे रिटन जे अंदरि। उहा पोइ वरी यूनियन काउंसिल जे अंदरि उहा जमा कराइणी हूंदी आहे। उनजी हिकिड़ी कापी यानी हिकिड़ी कापी यूनियन काउंसिल जे अंदरि सबमिट थींदी आहे, हिकिड़ी कापी ज़ाल खे बि मोकिली वेंदी आहे। जंहिंखां पोइ उहा यूनियन काउंसिल जेका आहे उनजो चेयरमैन उहो हिकिड़ो आर्बिट्रेशन काउंसिल हिकिड़ी ठाहींदो, यानी जंहिंजो कमु सालिसी वारो हूंदो आहे। जीअं मूं ॿुधायो त 3 महीननि जे अंदरि रुजू जो हक़ आहे, त तीअं ई इन सेक्शन 7 जे अंदरि बि बुनियादी तौर ते उन अहसन तरीक़े खे ई साम्हूं रखी इहो सेक्शन इनकॉर्पोरेट थियल आहे इन फैमिली लॉ ऑर्डिनेंस जे अंदरि। यानी उहो हिकिड़ी आर्बिट्रेशन काउंसिल ठाहींदो जंहिंजो कमु 3 महीननि जे अंदरि, हाणे इन जे अंदरि इहो ॿुधायल आहे सेक्शन 7 जे अंदरि त तलाक 3 महीननि खां पहिरीं इफेक्टिव कान थींदी। 3 महीननि जे अंदरि उहा आर्बिट्रेशन काउंसिल उन ते उन ॿिन्ही ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में सालिसी जो कमु कंदे उनजे विच में सुलह करण जी कोशिशि कंदी। अगरि त उहा सुलह थी वञे त ठीकु आहे, जेकर नथी थी सघे त पोइ उहा तलाक जेका आहे उहा 3 महीननि खां पोइ उहा इफेक्टिव थी वेंदी। ऐं उनजे अंदरि बि इहो आहे, उनजे सब सेक्शन 6 जे अंदरि इहो लिखियलु आहे त उनखां पोइ बि अगरि वरी उहा, छो जो इहा तलाक अहसन जो ई ज़िक्र आहे, त उनखां पोइ बि अगरि उहा ज़ाल पंहिंजे मुड़ुस सां वरी ॿीहर निकाह करणु चाहे त उनखे निकाह खां रोके नथो सघिजे। हाणे इहे सभु ॻाल्हियूं जीअं मूं शुरू में मथे अर्ज़ु कयो त सूरह बक़रा जे अंदरि ई हिकु हिकु ॻाल्हि त तलाक कीअं ॾिबी, तलाक जे अंदरि रुजू करे सघिजे थो, हैज़ जो मामिलो, इद्दत जो मामिलो, तलाक खां पोइ वरी यानी इद्दत जे दौरान रुजू करे सघिजे थो, इद्दत ख़तमु थियण खां पोइ वरी नए निकाह सां गॾु थी सघे थो, ऐं 3 तलाकनि खां पोइ वरी जेको तरीक़ो आहे त पोइ छा करणु घुरिजे उहो थियो। इहो सॼो उन सूरह बक़रा जे अंदरि मौजूदु आहे ऐं सूरह तलाक जे अंदरि मौजूदु आहे। ऐं पोइ हदीसुनि में त वरी इहो आहे त ज़ाहिर हदीसुनि जा इलाही किताब आहिनि,
लेकिन जॾहिं क़ुर जेको बुनियादी सोर्स आहे असांजी शरीयत जो, उहो जेको हर घर में मौजूदु आहे, अगरि असां उनखे ई पढ़ण जी कॾहिं कोशिशि कयूं त काफ़ी असांजा मसइला हल थी सघनि था। ठीकु आहे, त महिरबानी। मां सम्झां थो त हिन मौज़ू ते मां काफ़ी कुझु ॻाल्हाए चुको आहियां। मुमकिन आहे अञा कुझु शयूं रहिजी वियूं हुजनि, लेकिन बहरहाल इहो आहे त हाणे अगरि कोई दोस्त इन हवाले सां अञा बि कोई सुवाल करणु चाहे थो, त पहिरियों त इन मैसेजिस खे पूरी तरह सां ॿुधी वठे, सम्झी वठे। इन जूं इम्पॉर्टेंट ॻाल्हियूं अगरि कोई नोट करणु चाहे थो, लिखणु चाहे थो, त उहो लिखी वठे। उनखां पोइ बि अगरि उनखे ज़हन में के सुवाल अचनि था त उहो सुवाल करे छॾे। बाक़ी इहो आहे त असांजी पंहिंजो मुख़्तलिफ़ जेके मकतब फ़िकिर आहिनि, उन जे अंदरि जेको तलाक जो ई तरीक़ो आहे त हिकु ई वक़्तु 3 तलाकूं ॾिजनि। अगरि हिकु ई मजलिस में माण्हू 3 दफ़ा तलाक ॾेई थो छॾे, त उनजो स्टेटस छा हूंदो? त उनजे हवाले सां ज़ाहिर आहे इन में हिकिड़ो थोरो इख़्तिलाफ़ मौजूदु आहे। यानी इन में त इतफ़ाक़ आहे त इन तरीक़े सां अगरि कोई तलाक ॾिए थो, त उहा तलाक बिल्कुलु ग़लति आहे ऐं उहा नाजाइज़ आहे, उहा नापसंदीदा आहे। लेकिन इख़्तिलाफ़ इन हिकिड़े नुक़्ते ते आहे त छा भला उहा थी वञे थी या नथी थी वञे। त असां वटि कुझु मकतब फ़िकिर जेके आहिनि, उनजे नज़दीक इहा थी वञे, यानी ग़लति हुजण जे बावजूदु थी वञे। कुझु अहिड़ा आहिनि मकतब फ़िकिर जंहिंजे नज़दीक इहा अगरि अहिड़े तरीक़े सां, छो जो उहो ग़लति आहे, तंहिंजे करे इनखे अगरि तव्हां 3 दफ़ा तलाक ॾियो या उन खां वधीक दफ़ा तलाक ॾियो, तॾहिं बि उहा हिकु काउंट थींदी, 3 काउंट कोन थींदी, छो जो उहा तरीक़ो उनजो सही न आहे। बहरहाल उनजे अंदरि ज़ाहिर आहे हिकिड़ो इख़्तिलाफ़ आहे। हर कंहिंजी पंहिंजो नुक़्ते नज़र आहे। मुंहिंजो पंहिंजो हूंदो, तव्हांजो को पंहिंजो हूंदो, हर कंहिंजो पंहिंजो आहे। हर कंहिंखे राइट आहे पंहिंजो नुक़्ते नज़र रखे। लेकिन आख़िर में वरी इहा ॻाल्हि कयां, जॾहिं सभिनी जो इतफ़ाक़ आहे त तलाक जो जेको बिल्कुलु सही तरीक़ो आहे, जेके तलाक अहसन चए थो, जेको क़ुर ऐं सुन्नत जे अंदरि ॿुधायल आहे, छो न उन ते अमल कयो वञे? छो न माण्हुनि खे इहो आगाह कयो वञे त इहो ई तरीक़ो आहे? इन ई तरीक़े सां अगरि कॾहिं तलाक जहिड़ो इंतिहाई क़दम खणणु चाहियो, तॾहिं इन तरीक़े सां तलाक ॾियो। छो न माण्हुनि खे इन जे लाइ एजुकेट कजे, ऐं छो न माण्हुनि खे डिस्करेज कजे त इहो जेको तरीक़ो आहे, जेको नापसंदीदा आहे, छो न इन ते माण्हुनि खे एजुकेट कजे त इन तरीक़े सां तलाक हरगिज़ न ॾिए। आख़िर तलाक ॾियण जो मक़सदु ई छा आहे? तलाक ॾियण जो मक़सदु ई इहो आहे त ॿ माण्हू गॾु नथा रही सघनि। जॾहिं अलहदगी जे लाइ, जॾहिं हिकु ई तलाक सां अलहदगी थी वञे, हिकु ई तरीक़े सां तलाक ॾियण सां अगरि माण्हुनि जा रस्ता अलॻि थी था वञनि, माण्हू उन रिश्ते में आज़ादु थी था वञनि, त पोइ आख़िर 2 या 3 तलाकूं ॾियण जी ज़रूरत ई छो आहे? सो लिहाज़ा इन ॻाल्हि जी आगाही, अवेयरनेस ज़रूरी आहे त माण्हुनि खे ॾिजे, ताकी इहा समाज में जेका यानी हिकिड़ी बेचैनी वारी कैफ़ियत आहे, जेका माण्हुनि जे लाइ मुश्किल क्रिएट करे थी, इनखे कंहिं तरीक़े सां जीअं इनखे अवॉइड करे सघिजे। ठीकु आहे, त तमामु दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे इहो मौक़ो ॾिनो ऐं इहा इज़त ॾिनी। ऐं बहरहाल इनशा ईअं ई अगरि कॾहिं मुस्तक़बिल में बि कंहिं अहिड़े क़िस्म जे मौज़ूअनि ते गुफ़्तगू थींदी, वक़्तु जो मसइलो हमेशह रहंदो आहे। सभिनी खे पंहिंजूं मसरूफ़ियतूं, ईअं न आहे त रुॻो मां ई मसरूफ़ आहियां। सो लेकिन बहरहाल इहो आहे त इनशा कचहरी थींदी रहंदी, ऐं अगरि कॾहिं इहा गैरहाज़िरी थी वञे तवील, त उनजी माज़रत। ऐं बाक़ी रहियो, अगरि कंहिं दोस्त खे अगरि कोई बि सुवाल हुजे त उहो सुवाल करे छॾे। मां इनशा कोशिशि कंदुमि त हाणे ई जवाबु ॾियां या कंहिं बि वक़्तु इनशा हुनजो जवाबु ॾेई छॾींदुमि। ठीकु आहे।